नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। बरसात ऐं ख़ासि तौर ते हथरादू घारनि खां पोइ सॼी सिंध जे अंदरि जेका तबाही थी आहे, उन तबाही में अञा ताईं जेके लखे माण्हू बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, इमदाद जा मुंतज़िर आहिनि। हुकूमती सतह ते अञा सूदो उन्हनि जी का बि वहर न थी सघी आहे। कराची, सांगड़, मीरपुर ख़ास ऐं सिंध जे कुझु ॿियनि ज़िलनि में तूफ़ानी बरसात जो हिकु दफ़ो ॿीहर वसकारो थियो आहे ऐं जेके माण्हू ख़ैमनि में हुया या खुलियल आसमान हेठि वेठल हुया, उहे वधीक जेके आहिनि वबाई बीमारियुनि जी लपेट में अची चुका आहिनि ऐं हिन वक़्त ताईं रेस्क्यू या रिलीफ ऑपरेशन जेकॾहिं किथे थियो हुजे त उन जूं के बि साबितियूं न मिली सघियूं आहिनि। हुकूमत मुसलसल लाॻीतो सॼी दुनिया खे अपील कंदी रही आहे इमदाद जी ऐं वॾे पैमाने ते। जेकॾहिं असां ॾिठो वञे त एयरपोर्ट ते इमदादी सामान बि पहुतो आहे, पर उहो इमदादी सामान अञा ताईं बरसात ऐं ॿूॾ मुतासिरनि ताईं न पहुची सघियो आहे। टेंट सिटी जेको कराची में क़ाइमु करण जो वाइदो कयो वियो हो, शर्जील इनाम मेमून जेको इतलात वारो सूबाई वज़ीर आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस बि कई हुई। हुन चयो त कोरंगी या कंहिं ॿिए हंधि टेंट सिटी क़ाइमु कयूं था, पर अञा उहो वाइदो बि वफ़ा न थियो आहे। लखे जेके ॿूॾ मुतासिर आहिनि ऐं उहे उन्हनि सां जेका वॾे पैमाने ते ज़्यादती थी रही आहे, ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे रिलीफ जा जेके पैसा मिलिया आहिनि, करोड़े रुपया डिप्टी कमिश्नर जी ऑफिस खे, उहे बि ॿूॾ मुतासिरनि ताईं न पहुची सघिया आहिनि ऐं उन्हनि जी कंहिं बि सतह ते का वाहर न थी आहे। ख़ासि तौर ते हुकूमत जेका आहे उन्हनि जी मुजरमानी जेका ख़ामोशी आहे, उहा हैरत में विझंदड़ आहे। इन्हनि अहम इशूज़ ते असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे GDA अॻवान मखदूम मोहसिन साहब, प्रोफेसर इनाम भट्टी सीनियर तजिए निगार आहिनि। ॿिन्ही महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था मखदूम मोहसिन साहब खां। मखदूम साहब, मटियारी ऐं उनजे भरपासे हैदराबाद वारे इलाइक़े में जेकॾहिं रिलीफ जी ख़ासि तौर ते अव्हां खां सूरत हाल पुछिजे, छाकाणि त अव्हां जे ई ज़िले सां जेको रेवेन्यू जो सूबाई वज़ीर आहे, उन जो तालुक़ु जेको आहे उहो मखदूम महबूब ज़मा जो उहो अव्हां जे ज़िले सां आहे। किथे तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां रिलीफ नज़र आयो आहे, छाकाणि त डिप्टी कमिश्नर ऑफिस ऐं उतां जा चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे हिन वक़्त ताईं लखे रुपया, करोड़े रुपया, बल्कि मां चवंदुसि करोड़े रुपया जेके आहिनि उहे रिलीज़ थी चुका आहिनि। वरी महिरबानी शकील साहब, ऐं सम्झां थो त हीउ वक़्तु सियासत जो कोन्हे, हीउ वक़्तु ख़िदमत जो आहे ऐं असीं सभु पंहिंजे तकनि में पंहिंजे ज़ाती वसाइल ते जेको कुझु कयूं था उहो आम आहे। पर अफ़सोस सां चङो थो पवे त डिप्टी कमिश्नर जेको आहे, जेको गुज़िरियल लोकल बॉडी इलेक्शन जेका थी कान सघी, पर हुन जो तक़रीबन परसेंटेज 90% कंप्लीट थी चुको हो, BRO जी सूबाई वज़ीर मात जुड़ बणियो ऐं उन तरीक़ेकार थियो आहे सभिनी जे किरत में। हींअर रिसेंटली असां वटि छा थियो आहे, 31 करोड़ रुपया उन खां अलावा जेको आलमी सतह ते असांजा हमसाय ममालिक खे यूनाइटेड नेशंस जेके असांजी मदद कनि पिया, उहो बि साराह जो अमल आहे। पर असां वटि असांजे मटियारी ज़िंदगी बदकिस्मती आहे त गुज़िरियल 3-4 महीननि खां वठी टक जो ज़रूरत थो अचे। उन खां पोइ चीफ मिनिस्टर साहब हिते आयो, सभु भाई वज़ीर गायब हो ऐं MNF गायब हो। मखदूम साहब, तव्हां पंहिंजे फोन जी पोजीशन चेंज कंदो त असां वटि आवाज़ सही अची सघंदो। आवाज़ तव्हांजो सही न अचे पियो। हाणे सही अचे थो आवाज़ शकील साहब? जी जी, हाणे जी। असांजी मटियारी ज़िले खे गुज़िरियल 12 सालनि खां वठी हुनजी सिचुएशन एॾी ख़राब आहे ऐं हींअर रिसेंटली जेके इमदाद जा पैसा आया उन्हनि मां बि रिसेंट अॻु भराई इहा थी आहे त रूप सूबाई वज़ीर जेको आहे उनजी ज़ाती आमदनी आहे 39 लख रुपया साल, जेका इलेक्शन कमीशन वटि डिक्लेयर्ड आहे, माना 3,25,000 रुपया पर मंथ जी आमदनी आहे। ऐं उहो माण्हू हींअर पंहिंजनि नौकरनि जे नाले ते, पंहिंजनि माण्हुनि जे नाले ते प्रॉपर्टीज़ थो वठे। हुनजो हिकिड़ो नौकर जेको आहे हाल में हींअर 1.5-2 करोड़ जो बंगलो थो वञे। सूबाई वज़ीर पाण हिन बोर्ड जी हालत में पब्लिक ऑफिस आहे, हू हींअर 5.5 करोड़ जी गाॾी निशान पेट्रोल वठी आयो आहे। उन खां अलावा असांजो वालिद साहब साल पहिरीं हिकिड़ी गाॾी वरिती, वरी हींअर रिसेंटली 1.5 करोड़ जी घड़ी वठी आयो आहे। ऐं हालत इहा आहे त हिननि वटि हिनजी ज़रई ज़मीन बिल्कुलु सिफ़र आहे। वालिद साहब जी 110 एकड़ जे क़रीब ज़रई ज़मीन आहे ऐं उन खां अलावा डिक्लेयर्ड इलेक्शन कमीशन जी साइड ते हिननि जी आमदनी जेका आहे उहा 39 लख रुपया आहे साल, जेके डिवाइड कयो 3,25,000 रुपया पर महीनो थिए थी। हिकिड़ो माण्हू 3 लख जो सुठो पोशी मेंटेन करण में
मेरे तो परेशान हूंदो आहे। हिननि माण्हुनि जी हालत इहा आहे, न तक की टाइम था ॾेई सघनि न कंदा, पर ठीकु आहे चवंदा आहिनि हिकिड़ो घर ॾाइण बि पारींदी आहे। ई वक़्तु गरीब मिस्किन माण्हू रोडनि ते आहिनि, सैलाब छटे असां वटि सैलाब सभिनी खां वधि हूंदा शिक्षा। हालांकि ॿ टे साल थियो, हालात साल को 3 साल कान थिए, पर तव्हां ॾिसो कि सूरत उनजे खिलाफ़ असली सम्झूं था त सिंध गवर्नमेंट खे हिननि करप्ट माण्हुनि ते एक्शन करणु खपे। ऐं जेको कुझु आहिनि उहो पीपल्स पार्टी जे बदौलत आहिनि। हिननि जे ख़ानदान जो फर्ज़ु पीपल्स पार्टी सिंध जो सभिनी खां वधीक पॉपुलर हिकिड़ी इलेक्शन कई, असीं पीपल्स पार्टी साम्हूं 70-70 वोट खणूं था। हिकिड़ी इलेक्शन हुन कई, उहो पीपल्स पार्टी साम्हूं 6000 वोट कया। हाणे असीं सम्झूं था त जे हिन ते या त पीपल्स पार्टी हिननि ते एक्शन खणे, सिंध हुकूमत हिननि ते एक्शन खणे, जे सिंध हुकूमत हिननि ते एक्शन नथी खणे त पोइ शायदि सिंध हुकूमत हिननि में मुलविस आहे, पोइ शायदि मथे ॾिसो पहुचाइनि था जंहिंजे करे इहा सिचुएशन एतिरी वर्स्ट खां वर्स्ट थी वञे। हिननि खे अहिड़नि माण्हुनि खे मिलंदो पए। प्रोफेसर इनाम भट्टी साहब जो ओपिनियन वठो था। इनाम साहब, ही सूरत हाल आहे जेके रिलीफ जा पैसा रिलीज़ थिया आहिनि डिप्टी कमिश्नर जी ऑफिस, MPA सूबाई वज़ीरनि खे, उन मां मखदूम साहब जो चवणु आहे त नवां बंगला ख़रीद कया पिया वञनि। असां ग्राउंड ते जेकॾहिं ॾिसजे जिते लखें माण्हू जेके आहिनि, तक़रीबन 2-2.5 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि ऐं 1.5 महीनो पौणा 2 महीना गुज़रण ते आहिनि, अञा ताईं उन्हनि ताईं रिलीफ जो सामान न मिलियो आहे। केतिरनि इलाक़नि में ख़ासि तौर ते मां दादू जी जेकॾहिं सूरत हाल कंदुसि त अञा ताईं उते रेस्क्यू ऑपरेशन जेको आहे उहो प्रॉपर शुरू न थी सघियो आहे। ऐं हिन वक़्तु केतिरा ई जेके ख़ासि तौर ते मां ॿारनि जी ॻाल्हि कंदुमि त उहे वबाई बीमारियुनि में वठी चुका आहिनि। वॾो अंग आहे जेको उहो ॿूर मुतासिरनि जो फौत पिणु थी चुको आहे। छा चवंदव? शकील साहब, दादू जे DC ते रिपोर्ट जमा कराई आहे त जोही वारो बंदि, मेहड़ वारो रिंग बंदि, उहो बि उन ॿुधायो आहे। माण्हुनि ताईं रोज़ानो जेको आहे सो मानी ऐं खाधो बि पहुचे थो ऐं 80,000 खां वधीक जेको आहे सो हुन टेंट विराए छॾिया आहिनि ऐं ईअं ई अहिड़ियूं रिपोर्टूं सभिनी जूं हूंदियूं। सिंध जे अंदरि हींअर वॾे खां वॾो जेको मसइलो आहे उहो आहे इहो त पीपल्स पार्टी मुसलसिल 15 सालनि में जेका करप्शन जी रवायत क़ाइमु कई आहे, उन दुनिया जा सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया हूंदा। उन सभिनी रिकॉर्डनि में जेकॾहिं को दुनिया जो बदतरीन हुकुमरानी वारो मुल्क हुजे, साउथ अमेरिका जो आउं सम्झां थो उते बि कान का हुकुमरानी हूंदी। हिते सिंध जे अंदरि हेड़ियुनि हालतुनि में बि जिते माण्हू बुख पिया था मरनि, बीमारियूं फैलजनि पयूं थियूं ऐं करोड़ा रुपया हिननि खे जारी थियनि था। कल टियों बि हिकिड़ी लिस्ट जारी थी आहे जंहिंमें हर ज़िले खे 2 करोड़ रुपया सिर्फ़ मच्छर मार स्प्रे जा बूमर्स वठण जे लाइ ॾिना विया आहिनि। ऐं बूमर जी मार्केट में प्राइस जेका आहे उहा 20,000 खां 40,000 रुपया मस आहे हिकिड़े मशीन जी। त हिकिड़े DC खे जेकॾहिं हिकिड़े ज़िले में 2 करोड़ रुपया ॾिना विया हूंदा त मूंखे सिर्फ़ु ॿुधायो त पाकिस्तान जे अंदरि एतिरा बूमर्स मार्केट में मौजूद बि हूंदा जेकॾहिं हिननि जेके टोटल 481 मिलियन या कुझु जेको आहे सो एतिरा मुंहिंजे ख़्याल में हिननि जारी कया आहिनि, त उहे एतिरियूं मशीनूं बि न हूंदियूं जेतिरियूं हुननि ॾेखारियूं हूंदियूं खाते ते चढ़ी वियूं। आऊं त चवां थो 15 सालनि जी बि जेकॾहिं हिननि जी ऑडिट न करायो, पर जीअं मखदूम मोहसिन साहब ॿुधायो, हींअर जेका ही ॿोॾ आई आहे न, इन बरसातुनि वारे पीरियड खां वठी सिर्फ़ु हिननि जा अकाउंट्स ऐं इन्हनि जी रुगो ऑडिट करायो तॾहिं बि अछा कारा पधरा थी वेंदा। ऐं वॾी शकील साहब अहम ॻाल्हि इहा हूंदी आहे त ही जेके एमरजेंसी फंड्स रिलीज़ थींदा आहिनि, इहे एमरजेंसी फंड्स तमामु आसान ऐं स्विफ्ट तरीक़े सां रिलीज़ थींदा आहिनि, जंहिंजे लाइ को बि क़ाइदो कानून घुरिबल न हूंदो आहे, जंहिंजे लाइ को बि पेमरा जो जेको आहे सो उसूल बि घुरिबल न हूंदो आहे। तव्हां टेंडर कंदो या कंहिंखे जेको आहे सो बिड करण जे लाइ ॾींदो, तव्हां आसानी सां पैसा रिलीज़ बि कंदा आहियो, उहे निकिरी वेंदा आहिनि। सिर्फ़ु बिलनि ते, वाउचर्स ते चेक जारी थींदा आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि जी ऑडिट बि जेका आहे उहा इन ई तरीक़े सां थींदी आहे, छाकाणि त उहे सभु एमरजेंसी में आहिनि। एमरजेंसी जे दौरान तव्हां का बि शइ कंहिंजी न रोकियो त जीअं आसानी सां माण्हुनि ताईं रिलीफ पहुचाए सघनि। पर ही माण्हुनि खे रिलीफ अॼु ॾींहं ताईं सरकार जे तरफ़ां त मूंखे को बि नज़र न आयो। सरकार जे तरफ़ां हिकिड़ियूं शयूं नज़र अचनि पियूं, किथे टेंट विकामजनि पिया सरकार जी निगरानी में, किथे हिननि जे पंहिंजे MNA MPAs ऐं पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि जे हथऊं जेको आहे सो उहे शयूं विकिरो थियनि थियूं पियूं, सोशल मीडिया ते अचनि पियूं थियूं, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अचनि थियूं पियूं, तव्हांजे TV चैनल्स ते अहिड़ियूं खोड़ साथियूं जेको आहे सो स्टोरीज़ ब्रेक थियनि थियूं पियूं
त कीअं उहे टेंट बि विकामजनि था, कीअं उहे अटे जा बोरा बि विकामजनि था। सरकार जो त सॼो माल ईअं थो वञे। माण्हू जेके पंहिंजे हड़ऊं वड़ऊं जेका हिक ॿिए जी मदद ऐं सहायता था कनि, उन ते बि ही डीसीज़ रिपोर्ट ठाहे करे पंहिंजी जमा था कराइनि लिस्ट त हीअ असां कमु कयो आहे। ऐं मूंखे त सम्झ में कोन थो अचे त सिंध सरकार ज़ाहिर आहे जॾहिं वज़ीर आला खां वठी करे सॼो सभिनी जो अहिड़ो ई तरीक़ेकार हूंदो त हिकिड़े कंहिं डिस्ट्रिक्ट जे डीसी खां कंहिं तालुके जे एसडीएम खां कहिड़ी तवक़ो थी रखी सघिजे। ऐं वरी जेको मुसलसिल 15 सालनि खां वठी करे हिननि उहे सभु ऑफिसर जेके विहारिया आहिनि, उहे विहारिया ई इन बुनियाद ते आहिनि त तव्हांखे ॾेती लेती करे लेन देन करे फाइलनि जा पेट भरणा आहिनि ऐं पैसा हिक ॿिए खे विराए करे पहुचाइणा आहिनि, त हुननि खे इहो अहसासु थोड़े थींदो त कंहिंजो को घर थो ॿुॾे, कंहिंजो को ॻोठ थो ॿुॾे, कंहिंजो को माल थो मरे या को माण्हू पाण थो मरे। हिते त सभ जूं सभु इस्पतालूं अॼु ॾींहं ताईं सिंध जे कंहिं बि शहर जी ॿोॾि सतायल शहर जी इस्पताल 24 आवर्स फंक्शनल कोन्हे। अॼु बि कंहिं बि हंध ते किथे बि माण्हुनि जे लाइ का मोबाइल रिलीफ जेका हेल्थ जी आहे उहा सरकार जे तरफ़ां कोन थी पहुचे। माण्हू पाण पहुचनि था, पाण माण्हू ॿेड़ियुनि ते ॿियनि खां सहकार वठी करे उहे बि पहुचनि था, पर सरकार ख़बर न आहे छो नथी पहुचे। ऐं सरकार जेकॾहिं पहुचे थी त कंहिं साहब जे बंगले ते ज़रूर पहुचे थी। जेकॾहिं का ट्रक राशन जी पहुचे थी त कंहिं एमएनए एमपीए जे ओताक ते ज़रूर पहुचे थी ऐं कंहिं पीपल्स पार्टी जे उहिदेदार जे ओताक ते ज़रूर पहुचे थी। ऐं पोइ उतां उहो कीअं विरहाइजे थी उहो हिननि सभिनी खे ख़बर हूंदी। ऐं ॿी अहम शइ जेका आहे उहा इहा आहे त हेॾियुनि हालतुनि में बि हू इन शइ खे यकीनी था बणाइनि त जेको मुखालिफ़ आहे, जंहिंखे असांखे जंहिंजो वोट नथो मिले, उनखे त मुकमिल तरह ते आइसोलेट कयो, उनखे त पहुचण ई न ॾियो। ऐं किथे जेकॾहिं कंहिं कामोरे कंहिं डीसी कंहिं दॿाउ में अची करे या कंहिं बि तरीक़े सां जेकॾहिं किथे का अहिड़े क़िस्म जी कंहिंजी मदद करण जी कोशिश बि कई आहे त उन्हनि खे वार्निंग कॉल्स बि मिलियो, उन्हनि खे किन खे हटायो बि वियो आहे। ऐं जेके बि उहे सिर्फ़ु हटजनि था सिर्फ़ु मुख्य सबबु इहो आहे त उहे हिननि जे पंहिंजी जेका उहा पंहिंजी पार्टी जेका सॼो स्ट्रक्चर आहे उनखे उहे फैसिलिटेट जेकॾहिं नथा कनि आसानी सां त उहे सभु हटी था वञनि। मखदूम साहब ही त हिकिड़ो पासो सरकार जो आहे जेको तव्हां बि बयानु कयो त मटियारी ज़िले जे अंदरि सूरताल हिन क़िस्म जी आहे। मां सम्झां थो त सॼी सिंध जे अंदरि जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब चयो त जोही जो हुन मिसाल ॾिनो त जोही जे रिंग बंद ते जेतिरो बि ख़र्चु आयो उहो बि डिप्टी कमिश्नर पंहिंजे खाते में लिखी छॾियो आहे। ईअं सॼी सिंध जी सूरताल आहे। सवाल हीअ आहे त सिंध जे अंदरि जेका अपोज़िशन आहे, जीडीए जा ज़रूर एमपीएस बि आहिनि, एमएनए बि आहिनि, सेनेटर बि आहिनि, उनजी इत्तेहादी जमायत पीटीआई आहे, उन जा बि अपोज़िशन सिंध में उनजी अपोज़िशन आहे, अपोज़िशन लीडर उन्हनि जो आहे, एमएनएज़ आहिनि, एमपीएस आहिनि। प्रॉपर अपोज़िशन तरफ़ां जेको आवाज़ उथणु खपे, ख़ासि तौर ते मां फंक्शनल मुस्लिम लीग जी ॻाल्हि कंदुसि, उहो आवाज़ न उथे। मुख़्तलिफ़ कार्नर खां माण्हू एहतजाज कनि था, एमएनए एमपीएस सूबाई वज़ीरनि इवन पीपी चेयरमैन जो घेराव कनि था, मुख़्तलिफ़ कार्नर खां आवाज़ अचे थो, माण्हुनि में चिड़ आहे, कावड़ आहे, पर उन कावड़ ऐं चिड़ खे असां ॾिसूं था त अपोज़िशन जेको आहे उन वटि हिकिड़ो फोरम मौजूदु आहे, उते उहो आवाज़ नथो उथारे वञे। साईं शकील साहब, असल में असांजे सूबे सिंध जी आहे, असां वटि हक़ीक़ी अपोज़िशन जो सिद्धांत रहियो आहे। हमेशह क़ाइल रहियो त तनक़ीद बराए तनक़ीद न थियणु खपे, तनक़ीद बराए साफ़ थियणु खपे। असां में जे कुदरत जे कोठायूं हुजनि त असांखे पंहिंजे पाण खे सच चवणु खपे। पर सूरत-हाल इहा आहे त अॼु सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो आहे त असीं सिंध में 1 खरब 80 करोड़ रुपया इमदादी सामान मां इमदादी पैसनि ते असीं सामान लाइ असीं इमदादी पैसनि ते ख़र्च करे चुका आहियूं। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त ॿियनि मुतासिरनि खे जाते ख़बर ई न पई आहे। पर इहा हालत आहे असां वटि सिंध जी। ऐं सूबे सिंध जी बजट में जीअं भट्टी साहब तमामु सुठी ॻाल्हि कई त अकाउंटेबिलिटी थियणु खपे, पर रुगो 12-14 सालनि खे छॾे रुगो बोर्ड जी तव्हां अकाउंटेबिलिटी कंदो त 2-3 महीननि में जेका सूरत-हाल रही आहे। पर मसइलो असां वटि बिल्कुलु अपोज़िशन खे जो किरदारु अदा करणु खपे। 100% हिन ॻाल्हि सां एग्री कयां थो। बिल्कुलु इदारनि खे बि भट्टी साहब जी ॻाल्हि वांगुरु त इदारनि खे बि इंटरवीन करणु खपे हिननि चोरनि ते, हिननि लुटेरनि ते, जेको बि शइ मुलविस एक्शन खणणु खपे। पर हिकिड़ो मसइलो असां वटि ॿियो बि आहे त असांजी आवाम माज़रत सां एहतिसाब नथी करे। असांजी आवाम खे बि हाणे सोचणो पवंदो। हालांकि ॿियनि सूबनि में तव्हां ॾिसो, पंजाब में तव्हां वञो 2 पार्टी सिस्टम आहे। तव्हां भले
तव्हां KPK में वञो 2002 में MMA जी हुकूमत ठही, वरी जो हुननि डिलीवर न कयो त ANC जी टोटल हिकिड़ी मुख़्तलिफ़ जमात सेक्युलर जमात हुननि ॾिनी, वरी 2013 में अगरि उन्हनि बि डिलीवर न कयो त PTI जी तरफ़ मुतवजा थिया। त असां वटि हींअर तव्हां ॾिसो त पंजाब में छा हिकिड़ा माण्हू PTI ॾे आहिनि, हिकिड़ा PMLN जे टफ कॉम्पिटिशन। असां वटि हिते वन वे ट्रैफिक हले थी ऐं असां वटि हिते सूबे जी आहे। ऐं तव्हांखे मटियारी तव्हांखे एग्जाम्पल ॾिनूं, मुंहिंजे मटियारी शहर में मुंहिंजे सूबाई असेंबली में तव्हांखे ॿुधायां त खुलम खुला सूबाई वज़ीर हाणे फयाशी जे अदनि सां मंसूर वठनि था, मंशूआत हलराइनि था, ट्रांसफर पोस्टिंगूं करप्शन ज़रिए थियनि थियूं, DC खे DC ऐं SP मंथली बेसिस ते अचनि था। ऐं उहो मुंहिंजे ज़िले ते अगरि ॻाल्हायूं त तक जो MLA MP जेको आहे हिननि 5 साल पहिरीं हो छा, हाणे अॼु जी 5 साल पहिरीं किराए जे घरनि में रहंदा हुआ। अॼु उहे माण्हू करोड़े अरबे रुपयनि जा मालिक थींदा आहिनि। इहे पैसा ग़रीब आवाम जा पैसा आहिनि, ग़रीब मिस्कीन माण्हुनि जा पैसा आहिनि। हुनजे अलावा इहो जो सूबाई वज़ीर जेको फोकल पर्सन आहे मटियारी जो, रेवेन्यू जी वज़ारत जंहिं वटि आहे, इन खे त मुंहिंजी त काउंसलर थियण जी हैसियत कान्हे। ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल ऐं उनखे तॾहिं खां सुञाणा जॾहिं ज़ीशान ऑटो किस्म जी कल्ट फूटी आयो। अॼु इहे माण्हू अरबनि सां था खेॾनि। तव्हां घर में हालत जो फ़र्क़ी सूरत हाल छा आहे, तव्हां बांगड़ खे बि ॾिसो, तव्हां दादू जोई जी हालत, दादू ज़िले जी त एॾी बुरी हालत आहे, तव्हांजे अखि लॻिया जीअं भट्टी साहिब चई चओ सिंध सॼे पाकिस्तान में घणे मुतासिर सूबो सिंध थियो आहे, सूबे सिंध में घणे घणो दादू जो मुतासिर थियो आहे। चेन शाह जी हालत जो उते जी MPA किथे आहे, उते जो MLA किथे आहे, उते जो घणी कोन्हे। मतिलबु का ज़िमेदारी महिरबानी मखदूम साहब अवांजी। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन। मुस्लिम लीग नून जी अॻूणी MPA ऐं मुस्लिम लीग नून जी अॻवान सूरत थेबो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है। असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। सूरत हिन वक़्तु सॼी सिंध ऐं उन सॼी सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते दादू ज़िलो जेको अव्हांजो ज़िलो आहे उहो सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। अव्हां हिन वक़्तु मरकज़ी जेका सरकार आहे उहा गॾियल हुकूमत जंहिंमें पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग नून ऐं ॿियूं जमायतूं शामिल आहिनि उहे गॾियल हुकूमत में मरकज़ में ऐं सूबनि में मौजूदु आहिनि। अव्हां जेकॾहिं अव्हां खां पुछिजे त रेस्क्यू ऐं रिलीफ जे हवाले सां दादू में हुकूमती सतह ते तव्हांखे के एफर्ट नज़र अचनि था, अव्हां मुतमिन आहियो त वाकई लखे माण्हू जेके बेयारो मददगार वेठा आहिनि उन्हनि जो हुकूमती सतह ते किथे न किथे को उन्हनि सां उन्हनि जी वाहुर थी आहे? महिरबानी शकील, सभु पहिरियों त मां इहो चवंदसि त जेको सॼी सिंध में थियो आहे तमामु घणो असांजी जा ॻोड़ा रोए पई जहिड़ी फालतूअ सां माण्हू जूं ॾिसूं था बंदनि ते, रोडनि ते, रस्तनि ते, शहरनि में लॾपलाण दरपदरी, नियाणियुनि जी, नंढड़नि ॿारनि जी बीमारियूं, मौत सभु ॾिसी असां सची त ॾिसण जहिड़ी त हालतूं हुननि खे तमामु ख़तरनाक हालतूं आहिनि, तमामु ख़तरनाक हालतूं आहिनि। हुनखे लफ़्ज़नि में कहिड़ो बयानु कयां मां। तव्हां सभु जेके जर्नलिस्ट आहियो, जेके सुञाण ॿुधणु आहियो, जेके हमदर्दी दर्द दिलि में रखो था, सभिनी इहे हालतूं ॾिठियूं आहिनि, ॾिसो था ऐं उन लाइ ॻाल्हायो बि था, उन लाइ एफर्ट बि वठो था। यकीननि इहे शयूं आहिनि ऐं मां उन्हनि सभिनी जी असां सभु सहायता पई शुक्रगुज़ार पयूं उन्हनि नियाणियुनि जूं, भेनरुनि जूं, उन्हनि सभिनी सुञाण माण्हुनि जूं जिन उन्हनि मिसकीननि जी वाहर कई आहे। ऐं ॾिसो त असांजी जेका मर्कज़ में हुकूमत आहे पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं बारिश हुई, एॾी वॾो जेको आहे सो ॿोॾि कोन आई हुई, तॾहिं घर ॾसा बलूचिस्तान खां वठी पहिरें ॾींहं खां वठी वज़ीर आज़म जेको आहे सो हर हंधि पहुचे पियो। पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि माण्हुनि जी बहाली लाइ रेस्क्यू करण लाइ, उन्हनि जी जेको आहे सो मदद करण लाइ हर वक़्तु पहुचे पियो। हाणे ॻाल्हि हीअ आहे त वज़ीर आज़म त पहुचे पियो, उन पैसा बि ॾिना आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे हवाले सां बि 25,000 जॾहिं तव्हां जी जेका हुकूमत हुई PTI जी त 12,000 ॾिना पिए त हर दुनिया खे ॿुधाए पियो त मां 12,000 ॾिना आहिनि, 12,000 ॾिना आहिनि। हिते 25,000 तव्हां पैसा बि ॾिए पियो। पर हिते मां सिंध में जेका हालत देखी आहे उहा ॾाढी तकलीफ़ आहे।
न उन्हनि माण्हुनि खे उहो रेस्क्यू कयो थो वञे पूरो, न उन्हनि खे जेको आहे सो ख़ासि खुराक ॾिनी थी वञे, न उन्हनि खे उहा दवा मिले थी। मां खैरपुर नाखन शाह जी ॻाल्हि थी कयां। खैरपुर नाखन शाह में हाणे चोथों ॾींहुं 5 ॾींहं अॻु में हिकिड़ो माण्हू वीचारो असांजी ॻोठ जो आहे, नौजवान जेको राशन वठण थो वञे हिकु वॾेरे जे दर ते, त उनखे सूबेदार जेको आहे सो धक हणे थो, जेको ॿार अची रत जी उल्टियूं करे मरी थो वञे। उनजी केरु पुछण वारो कोन्हे को। हिकिड़े कटे जे करे, हिकिड़े मानीअ जे करे जेको आहे सो हू मौत जे मुंहं में हलियो थो वञे, त इनखे मां रेस्क्यू कीअं चवंदसि, इनखे कीअं चवंदसि त तव्हां उनजी मदद था कयो, पर उन सां इंसाफ़ बि नथो कयो वञे। त अहिड़ियूं हालतूं जेको आहे न इंतिज़ामिया जहिड़े नमूने सां कयो, या उन्हनि खे रिस्क्यू न कयो, त बोर्ड वारा जेके फाथा रहिया, हिते इलेक्शन में तव्हां प्राइवेट गाॾियूं पकिड़े जेको आहे सो त वींदा हो, पर उन वक़्त में तव्हां उहे गाॾियूं मुहैया न कयूं, इंतज़ारु कयो, अख़्तियार हुयो त उहे प्राइवेट गाॾियूं या ॿियूं गाॾियूं पकिड़े उन्हनि माण्हुनि खे कढे हा, उन्हनि महफ़ूज़ हिननि ते पहुचाया, उन्हनि शहरनि ताईं पहुचाया, उन्हनि बंधनि ताईं पहुचाया। अॼु बि उन्हनि खे न टेंट आहिनि, अॼु बि उहो रिन्यू इहो विझो वेठा आहिनि, खोड़ ख़ुदा तर्स माण्हू उन्हनि खे पहुचाइनि था, या कुझु जेके आहिनि हुकूमत में वेठा पंहिंजनि इलाइक़नि में कुझु हंधनि ते उन्हनि खे पहुचाइनि था, पर खणो करे माण्हू जेको आहे न अञा बि जेको आहे बेयार मददगार आहिनि। हलो मूंसां गॾिजी तव्हां जी चोरी बैराज ते ॾिसो हली उन्हनि माण्हुनि जूं हालतूं, हलो तव्हां गीता में उन्हनि स्कूलनि में ॾिसो, हलो तव्हां रोड रस्तनि ते ॾिसो, ॾिसो त हलो न माण्हुनि जूं हालतूं त ॾिसो त उन्हनि जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, कीअं बीमारियुनि मच्छरनि ऐं ख़ारिश में वेठा आहिनि। हाणे बि वरी चवनि था त नींहं वठंदा, त कीअं विहंदा जॾहिं हुननि खे टेंट बि कोन ॾिना विया आहिनि। हालतूं त उन्हनि जूं अहिड़ियूं सही न आहिनि, पर इहा मां इहो कोन चवंदसि त वफ़ाक़ी हुकूमत कोन ॾिनो आहे, 70 अरब त उन्हनि ॾिना आहिनि, अञा बि जेको आहे अचण लाइ ॾियण लाइ हर हंधि ते पहुचण लाइ तयारु आहिनि सिंध हुकूमत जो जिम्मो। उते तव्हां खैरपुर नाखन शाह में MCA MLA नज़र कोन थो अचे, नज़र कोन थो अचे, त उनखे जेके वोट मिलिया हा उहे MCA MLA थी ऐवान ताईं पहुता हुआ, किथे आहे उहे कंहिंखे नज़र आया, कंहिंखे बि नज़र कोन आया। उते माण्हू इन प्रोफेसर इनाम साहब ॾाणू था। प्रोफेसर इनाम साहब, ही सूरत थेबो जेका पॉलिटिकल वर्कर रही आहे, हुक्मरान जमायत जी अॻुवान आहे, अॻूणी MPA रही आहे, ही KN शाह दादू सॼी सिंध जी जेका सूरताल अफ़सोसनाक मंज़र ॿुधाए रही आहे त वफ़ाक़ खां हिन जो चवणु आहे त पैसा मिलियल आहिनि, पर हेठि जेका असां पहिरें बि सूरताल डिस्कस कई, मखदूम साहब बि ॿुधायो त हेठि डिप्टी कमिश्नर ऑफिस ताईं 5-5, 8-8, 10-10 करोड़ जी रक़म मिली चुकी आहे, ऐं उहे बिल कूड़ा वोचर ठाहिया वञनि था पिया, ऐं उहे उन्हनि जे खीसे में वञनि था, ऐं उन्हनि जे हिन ॿोॾ वारी सूरताल में असासनि में किरोड़नि रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। त अहिड़ी सूरताल में जिते ख़ुदि हुक्मरान जमायत जी अॻुवान जेका आहे उहा बि दाहूं करे रही आहे त हलो हली मूंसां सॼी पटी ॾिसो, किथे बि उन्हनि जी का वाहर न थी आहे। ईमानदार ऐं सचार आहे, जंहिंजे करे बावजूद सिंध हुकूमत जी वफ़ाक़ में इत्तेहादी जमायत हुजण जे बि उन सही मंज़र कशी पेश कई आहे। ऐं संदसि इलाइक़ो आहे ॻोठ आहे मेहड़ जे पासे में, उनखे उते जी हक़ीक़ी सॼी सूरताल जी ख़बर हूंदी ऐं माण्हुनि जे हालतुनि जी ख़बर हूंदी, ऐं संदसि वास्तो इन सॼे दादू डिस्ट्रिक्ट सां आहे, न रुॻो इन सां पर सॼी सिंध सां बि आहे, पर बिलख़ुसूस उनजो संदसि अबाणो डिस्ट्रिक्ट दादू आहे, त उनखे उते जो वधीक सॼे शयुनि खां मामलनि खां वाक़फ़ियत आहे। आउं सम्झंदुसि त मौजूदा वक़्त में वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार जे इन सॼी कोताही ऐं नाअहलीअ ते मुकमिल तरह ते ख़ामोशी अख़्तियार कयो वेठी आहे ऐं पर्दो रखियो वेठी आहे। तसवर कयो जेकॾहिं अॼु वफ़ाक़ में जीअं माज़ी में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई ऐं सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, पर वफ़ाक़ में ॿिन्ही जी हुकूमत जो पाण में साइंस या इतिहाद न हो, उते पीपुल्स पार्टी अपोजिशन में हुई। जेकॾहिं इहा सूरत हाल हुजे हा त उन वक़्तु वज़ीर आज़म अॼु जेकॾहिं इहो शहबाज़ शरीफ़ हुजे हा त उन जी रविश, उन जो बयान, उन जो लाइन ऑफ एक्शन ऐं उनजी लैंग्वेज सिंध जे लाइ कहिड़ी हुजे हा। असां तवक़ो करियूं था त जॾहिं सूरत थेबो उन पार्टीअ जी नुमाइंद
हुजण जे नाते सां पाण पंहिंजी अखियुनि सां इहे शयूं ॾिसे थी त हू पंहिंजी पार्टी खां इहा डिमांड बि करे त सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी जी इन ख़राब हुकुमरानीअ ते उन्हनि खां पुछाणो थियणु घुर्जे। ऐं यकीन सां चवां थो त पहिरें ॾींहं खां वठी जेके वफ़ाक़ खां पैसा अचनि था या आलमी इदारनि खां जेका इमदाद अचे थी पई उहा हक़ीक़ी माण्हुनि ताईं उन्हनि जी रसाई नथी थिए। जेके वाकई में माण्हू अफेक्टी आहिनि, जेके मुतासिर आहिनि, उन्हनि ताईं कोन थी पहुचे। न रुगो इहो पर ख़ुदि उन में आउं इहो बि चवंदुसि त जेका नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उन जो रोल बि मुकमिल तरह ते कंहिं बि तरह सां एतमाद जोॻो या इत्मीनान जोॻो नाहे। माज़ीअ में जंहिं तरह सां उहा नज़र पे आई, कराची जे रुगो मींहं वसण ते नालनि ते NDMA PDMA जेको आहे सो उते जेका उनजी सॼी जेका आहे सा मशीनरी मुतहरिक पई थी ऐं सॼे कराची खे उन्हनि पंहिंजे इंतज़ामी कंट्रोल में पे वरितो। उहा साॻी NDMA ऐं PDMA जेका आहे उहा हिन सिंध जे मौजूदा माहौल में मुकमिल तरह ते नज़र नथी अचे। उनजो रेस्क्यू ऑपरेशन बि ओड़े क़िस्म जो नज़र नथो अचे। ऐं इहो सभु छो आहे मूंखे सम्झ में कोन थो अचे त इहा शइ छाकाणि त शायदि हुनजो वॉल्यूम एॾो वॾो आहे जेको डिज़ास्टर थियो आहे उन में हिननि खां इहे सभु शयूं मैनेज कोन थियूं थियनि। ऐं जॾहिं मैनेज नथियूं थियनि त उन में हुजणु इहो घुर्जे त वधीक शफ़ाफ़ियत हुजणु खपे। तव्हांजो हिकु हिकु पैसो जेको आहे उहो सही तरीक़े सां इस्तेमालु थियणु खपे। जेकॾहिं उन में हिकिड़ो पैसो बि ग़लति इस्तेमालु थींदो त उनजो नुक़सानु वधीक थींदो। हिन वक़्तु यकीनी तौर ते पाकिस्तान जी मुआशी सूरताल ख़राब आहे ऐं ॾुखी आहे त अहिड़ी सूरताल में छा हुजणु खपे उते अञा वधीक कंट्रोल तरीक़े सां हिननि शयुनि जो इस्तेमालु थिए न। जॾहिं तव्हां वटि पैसा बि थोरा आहिनि, वसीला बि थोरा आहिनि, तव्हां वटि रिसोर्सिस घटि आहिनि, ईमानदाराना इस्तेमालु करण जे लाइ वफ़ाक़ी सरकार खे सिंध सरकार जे मथां तमामु सख़्तु चौकसी रखण जे लाइ को न को मैकेनिज़म जोड़णो पवंदो ऐं उन मैकेनिज़म तहत सिंध सरकार खां पुछाणो करणो पवंदो, तॾहिं इहे सभु शयूं थी सघंदियूं। चीफ सेक्रेटरी वफ़ाक़ी हुकूमत जे पुछाणे जे मातहत आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी खां भला हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत पुछो आहे त तव्हांजा DCs, रेवेन्यू डिपार्टमेंट, तव्हांजो सॼो जेको कुझु हुनजो कारकर्दगी आहे उहा कहिड़ी आहे, उन्हनि छा कयो आहे। ही जेको राति विच में ओचितो अनाउंस करे था छॾनि त दादू ख़ाली कयो, ख़ैरपुर नातन शाह ख़ाली कयो, मेहर ख़ाली कयो। DC साहब ख़बर न आहे पाण दादू में वेठल बि आहे या कराची वेठो आहे। उनजो पुछाणो चीफ सेक्रेटरी खां थियणु खपे। सूरत जीअं अवां पंहिंजे ज़मीर मूजिब जेको आवाज़ उथारियो आहे, अवां जेका प्रोफेसर इनाम भट्टी ॻाल्हि कई पुछाणो जी, हिते शर्जील इनाम मेमोन पीपल्स पार्टी जा सूबाई वज़ीर हर नए ॾींहं ते प्रेस कॉन्फ्रेंस करे चवनि था त दादू समेत सॼी सिंध में उन्हनि जी इमदाद कई पई वञे, वाहौर कई पई वञे, माण्हुनि जी खे पैसा ॾिना पिया वञनि, इमदादी रक़म जा पैसा ॾिना पिया वञनि। तव्हां पुछाणे जी ॻाल्हि जेसि ताईं अचे थी त तव्हां सम्झो था त मुस्लिम लीग नून खे पंहिंजी हुकूमत आॾो, पंहिंजी पार्टी आॾो सिंध जी जेका सूरत ख़ुदि जेका मंज़र कशी तव्हां पेश कई उन ते एहतजाज करणु खपे ऐं पुछाणो करणु खपे। ॾिसो, मां वरी बि उहा ई ॻाल्हि कंदसि त जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी सॼी पूरी ज़िमेदारी निभाए थी त हिकु सूबाई हुकूमत जेका 18 तहत जेका आज़ाद आहे, जेका ख़ुदमुख्तियार आहे पंहिंजे सूबे खे संभालण लाइ, उहो हुनजी ज़िमेवारी आहे। असांजी हू इतादी बि आहिनि, हिन वक़्तु असांजा इतादी बि आहिनि। ॾिसो त हीअ त एहतजाज आहे न। जॾहिं मां इहा ॻाल्हि कढां थी त इहा यकीन वफ़ाक़ी हुकूमत ताईं बि पहुचंदी हूंदी, तव्हां ताईं। तव्हांजी मीडिया जे थ्रू मां ॿिए हंधि बि जेको ॻाल्हायो हूंदो उहो पंहिंजे अवाम सां बीह, पंहिंजे माण्हुनि सां बीह करे ॻाल्हायो आहे। मां इहो करे कोन ॻाल्हायो आहे त उहे असांजा इतादी आहिनि, तंहिंजे करे मां हुन ते पर्दो रखां। मूं इहा ॻाल्हि कई आहे त हिते ज़्यादती थिए पई, सिंध हुकूमत खे उन ज़्यादतियुनि जो अदालो करणु खपे। वफ़ाक़ी हुकूमत करे थी ऐं इनाम करणु खपेसि। थोरे वसीला जेकॾहिं इनाम साहिब जो वसीला घटि बि आहिनि, असां दुनिया जे आलो बि हथु टंगियो आहे, असां दुनिया जे आलो जी शइ रखी आहे, असां सुञाण माण्हुनि आॾो बि शइ रखी आहे त माण्हू ऐं कनि बि था। ईअं कोन्हे त कोन था कनि, कनि बि था। हुकूमत उनजी सूरत सां असांजो राब्तो जेको आहे
जी जी सूरत कंटिन्यू कयो तव्हां। हेलो जी जी कंटिन्यू कयो, आवाज़ अचे पियो तव्हांजो। ॾिसो बलूचिस्तान में, खैबर पख्तूनख्वा में, पंजाब में जॾहिं छूअनि उते वफ़ाक़ी हुकूमत जेके इंतज़ाम वतान उते इहे शयूं त कोन्हनि न, उतां जी ज़िम्मेवार उहे सूबाई हुकूमतूं आहिनि न। असां उतां जी ॻाल्हि था कयूं था कि त बलूचिस्तान आवाम सां कहिड़ी ज़्यादती थी आहे, उन्हनि सां थियल आहे त उन्हनि खे बि पनाह में रखे उन्हनि जी बि मदद करणु खपे, खैबर पख्तूनख्वा जे आवाम जी बि मदद करणु खपे। पर हितां सिंध सूबे जी सिंध निमाइंदा उतां जी इंतज़ाम जो ज़िम्मेदार आहे त हू उन्हनि जेको आहे सो सर खोड़ लाइ उन्हनि खे उहे रिस्क्यू करे उन्हनि खे उन नमूने सां जेको आहे सो उन्हनि हालतुनि खे सेफ करे। हिते उजमान खे त ईअं जेको निधड़को करे छॾियो वियो आहे, इहे शयूं न थियणु खपनि। इहे शयूं उन्हनि खे करणु खपनि त छो अहिड़े नमूने सां थिए पियो, अगरि इहे शयूं ॻाल्हियूं रखूं था पिया त इहे शयूं त उन्हनि जे हुन में आहिनि न। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत कोताही करे त माण्हू उन्हनि खे त भई हीअ नाइंसाफ़ी न कयो। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। सूरत थेबो प्रोफेसर इनाम भट्टी साहब, मखदूम मोहसिन साहब, तव्हांजी महिरबानी। बिल्कुलु सिंध जे अंदरि जीअं सूरत थेबो हुक्मरान जमायत जी अॻुवाण आहे, उनखे जीअं हुन मंज़रकशी पेश कई आहे, ईअं सभिनी खे उन ते एहतजाज करणु खपे। ऐं ख़ासि तौर ते हिन ॿूॾ वारी सूरताल जे अंदरि जेकॾहिं डिप्टी कमिश्नर जी ऑफिस, सूबाई वज़ीर, MNA, MPA, सेनेटर या हुक्मरान जमायत जो को पार्टी अॻुवाण उहो इमदादी जेका इमदाद हुकूमत जे तरफ़ां मिलंदड़ आहे उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी हथचुरान करे थो त अवाम खे उनजे ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज करणु खपे ऐं एहतजाज जो दायरो वसी करणु खपे, जीअं सही तौर ते अवाम जेको ॿूॾ मुतासिर आहे हक़ीक़ी उन ताईं उहा इमदाद पहुची सघे। पर अफ़सोसनाक सूरताल इहा आहे त लखे ॿूॾ मुतासिर जेके आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुकूमती सतह ते सच इहो आहे त अञा ताईं उन्हनि जी जीअं वाहिर थियणु खपे उहा वाहिर न थी सघी आहे। हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम में वरी नए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।